भजन गाइसीं, कर कृपा तेरे गुण गावा। इन ई गुरबाणीअ सां अॼु जे सत्संग जी शुरूआत था कयूं। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। असां सभु हिते गॾु थिया आहियूं हिन जनियानी परिवार जे निमित, इन्हनि जे माध्यम सां हिते श्री गुरु ग्रंथ साहिब जो अखंड पाठ साहिब हली रहियो आहे। हिकिड़ो यज्ञ आहे जंहिंमें असां अॼु शामिल थिया आहियूं। कल्ह खां शुरू थियो आहे इहो। अॼु ॿियो ॾींहुं शाम जे हिन सत्संग में तव्हां सभु समय कढी करे आया आहियो, त व्यर्थ न वेंदो। तव्हांजो अचणु अजायो न वेंदो, सजायो थींदो। छो त सजाई घड़ी उहा ई आहे जेका भॻवान जे लाइ लॻाई वञे, जेका भॻवान जा गुण ॻाइण में लॻाई वञे। अॻे समय हूंदो हो, शाम जो माण्हू सत्संग में ई वेंदो हो, ॿियो कुझु कमु न कंदो हो घर जो। छो त शाम जी वेला, संध्या जी वेला भॻवान जे लाइ थींदी आहे, पंहिंजो पाण सां परिचित थियण जे लाइ थींदी आहे, पंहिंजे लाइ बि समय कढिबो आहे। उहो संझा जो वक़्तु ॾाढो सुठो थींदो आहे पंहिंजे लाइ। संध्या माना मिलन, ॾींहं राति जो जिते मिलन थिए, त उन मिलन जी वेला में असां आत्मा रूपी जीव परमात्मा सां मिलूं। उन लाइ संध्या जो समय ॾाढो सुठो आहे। त अॻे त जेको आहे माण्हू नियमित कंहिं न कंहिं दरबार में जुड़ियल हो, त कथा ॿुधण ई वेंदो हो। उहो समय अनुसार घटिजंदो वियो, पर चङे टाइम खां पोइ हिन जनियानी परिवार गुरु ग्रंथ साहिब जो अखंड पाठ साहिब कराए करे उहो अवसर ॾिनो सभिनीनि खे, असांखे ॻाइण जो, तव्हांखे ॿुधण जो, ऐं मिली करे भॻवान जा गुण ॻाइण जो ई अवसर मिलियो आहे। कर कृपा तेरे गुण गावा। जेसि ताईं भॻवान जी कृपा न थींदी आहे न, तेसि ताईं असां भॻवान सां जुड़ी बि कोन सघंदासीं। उन परमात्मा जा गुण ॻाइण जे लाइ बि जॾहिं हुतां मंज़ूरी मिले, त उतां मंज़ूरी तॾहिं मिलंदी जॾहिं असां उनखे वेनती कंदासीं कि हे प्रभु, असांजे मथां कृपा कर। असां त फासी विया आहियूं हिन संसार में, जाल में। तूं असांखे हिन जाल मां कढ, पंहिंजो पाण सां जोड़, अहिड़ी परिस्थिति पैदा कर। ऐं अॼु उहा परिस्थिति आई आहे। अॼु बैरागढ़ ऐं भोपाल में नेट सुविधा बंदि कई वई आहे। उहो छो कई वई आहे ख़बर अथव? नेट बंदि आहे न सभिनीनि जो, तॾहिं आयूं आहियो। तॾहिं चयो हाणे नेट बंदि आहे, हल सत्संग में था हलूं। उहो असां बंदि कराराई आहे। कल्ह असां अरदास कईसीं हिते कि हिननि मायुनि खां व्हाट्सअप छॾाइणु ॾाढो ॾुखियो आहे। कंहिंखां व्हाट्सअप छॾाए करे सत्संग में आणणु ॾाढो ॾुखियो आहे। त पहिरीं अगरि इहो नेट बंदि थी वञे, इहो जाल, मां चयो न जाल, असां हिकु जाल में फाथल आहियूं। नेट माना छा? जाल। ऐं इंटरनेट माना छा? अंतरजाल। माण्हू पंहिंजे अंतरजाल में फाथो पियो आहे। व्हाट्सअप ऐं फेसबुक जी हिकु काल्पनिक दुनिया खां थोरो ॿाहिरि निकिरो ऐं वास्तविक दुनिया में रहो। पंहिंजी धरतीअ ते हाणे नेट सुविधा बंदि थी वई न, त हाणे माण्हू खे यादि आयो, अरे बैरागढ़ बि को शहर आहे, पंहिंजो बि नगर आहे, कोई पंहिंजा बि मिट माइट ओड़े पाड़े वारा आहिनि। त केॾो सुठो कमु थियो आहे इहो अॼु। तॾहिं तव्हां सभु आयूं आहियो। के मायूं त चवंदियूं पयूं अचनि कि असां आयासीं जल्दी जल्दी करे, अञा भाई साहब त आयो ई कोन्हे। त इहो बि जॾहिं परमात्मा चाहींदो आहे न, तॾहिं ई थींदो आहे। केरु केॾी महिल पहुचंदो, केॾी महिल ईंदो। पर असां अची वियासीं, हाणे सत्संग में वेठा आहियूं, भॻवान जा गुण ॻाईंदासीं, उन मालिक खे यादि कंदासीं, उन सां जुड़ण जी कोशिशि कंदासीं कि हे मालिक, असां त ॿार आहियूं, असांखे त कुझु ख़बर आहे कान, न दीन जी न दुनिया जी, पर तूं असां ॿारनि खे संभाले वठ, असां तुंहिंजा ॿार। त चो न मालिक जे अॻियां हिकु अरदास करे, प्रार्थना करे, ऐं पोइ अॼु निर्मला देवी जी कथा करणी आहे, उहा असां अॼु श्रवण कंदासीं।
छो तो पंजी पातशाह गुरु अर्जन देव साहिब ताईं कल असां कथा ॿुधीसीं ऐं निर्मला देवी जी कथा गुरु अर्जन देव सां ई संबंधित आहे। तो कथा हर स्त्री खे ॿुधणु खपे। अॼु जे युग में स्त्री पंहिंजो स्त्रीपनो भुलिजी चुकी आहे। स्त्री पुरुष थियण जी पई थी कोशिशि करे ऐं उहो बि कंहिंजे बहकावे में अची करे, कंहिंजे चवण में अची करे। ऐं बहकाए कोई पुरुष कोन थो, बहकाइनि स्त्रियूं थियूं, भ्रमित करण वालियूं कि तू नए जमाने की है, जमाने के साथ चल, छोड़ पुरानी बातें, छोड़ो कल कमाई आई। जी असां भजन गाईंदा आहियूं, चौमास कहिड़ो कि छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी, हम ब्रह्म ज्ञानी। अब ऐसा है, माफ करना मैं गुस्से में इधर उधर हो जाता हूँ कभी। यो वीडियो आयो व्हाट्सएप पे, ये चई करे अब एवरी चे माफ करना मैं गुस्से में जरा इधर उधर हो जाता हूँ। अहिड़ो समय हली रहियो आहे। माई पंहिंजो असली कर्तव्य स्त्रीपनो भुलाए करे कुछ ॿियो पे थी ठहण चाहे, पुरुष थी ठहण चाहे, पुरुष वारी सोच रखण थी चाहे, जंहिंजे करे न को वो पुरुष थी सघी न स्त्री ठही सघी। ये निर्मला देवी जी कथा हर स्त्रीअ जे लाइ आहे सच्ची कथा निर्मला देवी जी, पर हर स्त्री जे लाइ प्रेरणादायक आहे ऐं उहा अमर थी वई, उहा निर्मला। छो त जेको भगवान खे वणी वेंदो आहे न, उहो सॼे संसार जो प्यारो थी वेंदो आहे। त चो इहा गुरबाणी ॻायूं। जो हर का प्यारा सो सबना का प्यारा। जो हर का प्यारा सो सबना का प्यारा, जो हर का प्यारा सो सबना का प्यारा। और केती झक झक आवे जावे, और केती झक झक जावे, जो हर का प्यार
जो हर का प्यारा सो सबना का प्यारा। और कीर्ति झक झक आवे जावे, और कीर्ति झक झक आवे जावे। जो हर का प्यारा सो सबना का प्यारा। आपे सतगुर मिल सुख देवे, आपे सतगुर मिल सुख देवे। अपना सेवक आप हर भावे, अपना सेवक आप हर भावे। जो हर का प्यारा सो सबना का प्यारा। जो हर का प्यारा अपनिया सेवका की आप पैज राखे, अपनिया सेवका की अपनिया भगता की पैरी पावे, अपनिया भगता की धर्म राय है हर का किया, धर्म राय है हर जन सेवक नेड़ न आवे, हर जन सेवक नेड़ न आवे। जो हर का प्यारा सो सबना का प्यारा। जो हर का प्यारा सो सबना का प्यारा। जेको हरीअ जो प्यारो आहे उहो सभिनी जो प्यारो थी वेंदो आहे, पर शुरूअ में ये नज़र न ईंदो आहे। तव्हां अॼु ई अगरि धर्म जी राह ते हलो, परमात्मा जी रज़ा में राज़ी रहो, उन सां प्रेम कयो, सच ते हलो, सत्य आचरण कयो, त अॼु ई तव्हां माण्हू जा प्यारा कोन थींदा। पहिरीं त इहे माण्हू तव्हां सां दुश्मनी कंदा, ईअं ई थींदो आहे। पर अॻिते हली करे जॾहिं भॻवान पूरी तरह ॾिसंदो आहे कि हाणे मुंहिंजो थी चुको आहे, पोइ उनखे माण्हू यादि कंदो आहे। मीरा खे, कबीरदास खे, या जेतिरा बि संत भगत थी विया आहिनि, माण्हुनि उन्हनि खे पहिरीं प्यार कोन ॾिनो, शुरूअ में आदर न मिलंदो आहे सच्चाईअ जो, उहो त उनजे वञण खां पोइ ख़बर पवंदी आहे। पर मुंहिंजो अनुभव त इहो आहे कि मूंखे हींअर बि प्यार मिलंदो आहे ऐं आदर मिलंदो आहे, संगत जो ऐं पंहिंजे श्रोताउनि जो, ऐं भॻवान जो त आहे ई, तॾहिं त कथा कयूं पिया था।
भगवान जो प्यार आहे, भगवान जा प्यारा आहियूं न, तॾहिं त सत्संग कयूं पिया था, ऐं संगत जो भी प्यार आहे। त ईअं बि चई सघूं था, जो हर का प्यारा सो सभना का प्यारा, हीअं रही। पर वो शुरूआत जेका थींदी आहे न, शुरूअ में थोड़ो कष्ट थींदो आहे। जेको माण्हू धर्म ते हलंदो आहे, सत्य ते हलंदो आहे, त शुरूअ में माण्हुनि खां बर्दाश्त न थींदो आहे, पर पोइ संसार स्वीकार कंदो आहे। त अहिड़ी हुई निर्मला, गुरनि जी प्यारी, बचपन खां ई गुरु अर्जन देव साहिब जन सां जुड़ियल। ऐं गुरु अर्जन देव के गुरु रामदास जा नंढा सुपुत्र, बचपन खां ई उन्हनि जो प्रेम, भक्ति, परमात्मा में भक्ति ऐं पंहिंजे सतगुरनि में भक्ति, गुरु रामदास में पिता भी मञींदा हुआ ऐं पंहिंजो गुरु भी मञींदा हुआ। त हर तरह सां लायक ॾिसी करे गुरु रामदास पंहिंजे पुट अर्जन खे गद्दी ॾिनी हुई। उन ई गुरु अर्जन देव साहिब जन गुरु ग्रंथ साहिब जी बीड़ ॿधी। ऐं जेका घर घर में सुखमनियूं थींदियूं आहिनि, मायूं कंदियूं आहिनि सुखमनियूं, उहा सुखमनी में लिखी गुरु अर्जन देव। सोन जो मंदिर जेको आहे हरमंदिर साहिब, इहो ठारायो गुरु अर्जन देव। ऐं अहिड़ो ई गुरु अर्जन देव शहीद थियो धर्म जी रक्षा जे ख़ातिर। त उहो गुरु अर्जन देव जॾहिं गद्दीअ ते विराजमान हुआ हरमंदिर में, अमृतसर में, ॾाढो कुझु हाणे ॾाढो 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 चेंज थी चुको हो। गुरु नानक खां गुरु अर्जन देव ताईं ईंदे ईंदे मंदिर ठही चुको हो, वो सरोवर भी ठही चुको हो, ऐं जिते सत्संग ते उहा जॻह भी ठही चुकी हुई, लंगर हाल भी ठही चुको हो। त ॾाढो सुंदर सिस्टम हो। उन ई अमृतसर में छोकिरी हुई हिकिड़ी निर्मला, उहा दरबार सां जुड़ियल हुई। इहा बि कंहिं कंहिं जे भाग में हूंदी अथव। तव्हां मां जेके वेठियूं आहियो, अगरि तव्हां कुंवारे हूंदे कंहिं दरबार में शेवा कई अथव ऐं सत्संग कयो अथव, त तव्हां ॾाढा भाग्यशाली आहियो। छो त उहा कयल शेवा, बचपन में कयल शेवा लास्ट ताईं कमु ईंदी आहे, मरण ताईं उहा सहायता कंदी आहे, सपोर्ट कंदी आहे। कंहिं दरबार में अगरि तव्हां शेवा कई हुजेव, कॾहिं ॿुहारी पाती हुजेव, कॾहिं चादर विछाई हुजेव, तो तव्हां भाग्यशाली आयो। बाकी अगर तव्हां चो नहीं नहीं ये सब तो हम नहीं करते, तो क्या करती हो? अरे मैं तो बहुत बड़े ऊंचे सत्संग में जाती हूँ, बहुत ऊंचा सत्संग है, मायूं ईअं चवंदियूं आहिनि। उते न चादर विछाइणी पवंदी आहे, न ॿुहारी पाइणी पवंदी आहे, असां त बसि वॾो ऊंचो आहे। हिकु ॻाल्हि चई करे अॻिते वधां। उहे चवंदियूं आहिनि कि ॿावनि वटि जेको सत्संग थिए थो उहो नर्सरी क्लास जो सत्संग आहे ऐं असांजो ऊंचे क्लास जो सत्संग आहे। का वेठी त कान्हे न जलेबी भाई नर्सरी। हाणे हिकु ॻाल्हि ॿुधायो, ही साइड कयो, सत्संग साइड कयो। पहिरीं ॻाल्हि सत्संग में कॾहिं बि क्लास कोन हूंदा हुआ। तव्हां केतिरा बि शास्त्र खणो, ऋषि मुनिनि जूं कहाणियूं खणो, गुरुकुल हूंदा हुआ, गुरुकुल में भी क्लास कोन हूंदी हुई। त सत्संग में किथां क्लास अची वई? छा सत्संग में भी हाणे क्लास थियण लॻंदी? छा हिकु पढ़ाई आहे? छा हिकु डिग्री खपे छा? ख़ैर, पर हिकु ॻाल्हि ॿुधायो, तव्हां बि घर में ॿार ॾिठा हूंदव पंहिंजा जेके स्कूल वेंदा हुआ। ॿार कहिड़ो तव्हांखे प्यारो लॻंदो आहे, कहिड़ो क्यूट लॻंदो आहे? नर्सरीअ खां नर्सरी KG1 KG2 फर्स्ट सेकंड थर्ड में वञण वारो या 12th 11th 10th वारो? कहिड़ो ॿार असांखे प्यारो लॻंदो आहे? नर्सरी वारो न, या KG1 वारो? केॾो क्यूट लॻंदो आहे नर्सरीअ जो ॿार। त असां उहे आहियूं, असां नर्सरीअ वारा आहियूं। असां KG1 थोड़ो सवाल जवाब कयोसीं त चई न नर्सरी न, तव्हां KG1 वारा आहियो। वरी थोड़ो ॻाल्हायोसीं, चई KG2 वारा आहियो, KG2 वरी फर्स्ट वारा आहियो। असां उहे ई आहियूं, असां नर्सरीअ जा ॿार आहियूं। सत्संग असांजो जेको आहे नर्सरी क्लास जो आहे, KG1 जो आहे। हाणे ॿुधायो, मां तव्हांखे क्यूट लॻंदो आहियां या न लॻंदो आहियां?
हैं जवाब ही नथा ॾियो छो लॻंदो आहियां छो त मां जलेबी कोन ठाहींदो आहियां मां वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कोन कंदो आहियां ज्ञान जूं भई वॾियूं ॻाल्हियूं उहो करे जेको 12th क्लास जो हुजे जेको 11th जो 10th जो प्यारो केरु लॻंदो आहे त मायुनि खे त वधीक ॿार कहिड़ा सुठा लॻंदा आहिनि क्यूट न KG1 KG2 फर्स्ट सेकंड वारा न ॿार जीअं जीअं वॾो थींदो वेंदो आहे तीअं तीअं असांजे दिलि तां हाणे थोरो हू थींदो वेंदो आहे दूर की हाणे वॾो पियो थो थिए हाणे अच्छा हाणे का ॻाल्हि ॿुधायो तव्हां जे अॻियां 12th क्लास जा छोकिरा अची वञनि त तव्हां थोरो हिसजी वेंदा या न तव्हां अकेला वेंदा हुजो किथे ऐं वॾी क्लास जा अची वञनि त मायुनि खां थो पुछां तव्हां हाली त घबराइजी वेंदा न त तव्हांजे लाइ कम जो केरु आहे वो नंढी क्लास वारो या वॾी क्लास वारो संतनि में बि इहो ई अथव सत्संगनि में बि इहो ई अथव कि तव्हांखे कहिड़ो सत्संग खपे कहिड़ो संत खपे नंढी क्लास वारो जेको असांखे पंहिंजो लॻे जेको असांखे प्यारो लॻे जेको उलझल न जंहिंखे ॾिसी असां घबरायूं न या हू खपे जेको ॾकाए वॾी क्लास वारा त ॾकाईंदा न जेके वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदा अलाए कहिड़ियूं 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 गोल 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 उहे डिॼारींदा वधीक आहिनि त चुनाव तव्हांखे करिणो आहे त निर्मला बचपन खां जुड़ियल हुई उन दरबार में जंहिंखे नर्सरी क्लास चवंदियूं आहिनि उते शेवा कंदी हुई ऐं शेवा करण जो फल पोइ कोन अथव ओॾी महिल ई तत्काल ही अॼुकल्ह जा जलेबियूं चवनि कि हमारे सत्संग में आओ ये करो वो करो फल बाद में मिलेगा भेण सां मिलेगा करते 20 साल थी विया सही में 20 सालनि ताईं उते जो उते ई बीठियूं आहिनि मायूं मां तव्हांखे जेको ॿुधाए रहियो आहियांव तत्काल तव्हां हींअर सत्संग में आया आहियो तव्हांखे हींअर ई आनंद जी अनुभूति थींदी तव्हां किथे सेवा करे ॾिसो कंहिं टिकाणे में थोरो ई भ्रम हटाए करे जेको दिमाग़ में भरियो वियो आहे टिकाणनि जे बारे में बावनि जे बारे में थोरो हटाए करे कॾहिं कंहिं टिकाणे में वञी 2 मिंट वेही त ॾिसो तव्हांजो नुक़सानु कुझु कोन थींदव तत्काल आनंद जी प्राप्ति ऐं थी सघे त नंढियूं छोकिरियुनि खे टिकाणे दरबार सां सेवा जे लाइ जोड़ियो वो जॾहिं बि शादी करे जिते बि वेंदी सुखी रहंदी छो त हुनखे सहन शक्ति हासिल थी वेंदी शेवा करे करे उहा छोकिरी कॾहिं बि शादी कोन टोड़ींदी आहे तलाक कोन वठंदी आहे जंहिं दरबार में शेवा कई हूंदी आहे जिन शेवा कई कान्हे सत्संग ॿुधो कान्हे पोइ उहे जेके आहिनि न टिकी न सघंदियूं आहिनि भली कहिड़ी बि परिस्थिति अची वञे असांजे दरबार में बि छोकिरियूं घणेई शादी ऐं सेवा करे शादी करे हली वयूं अञा ताईं हाणे ॿिए पिकियूं शेवा कनि उहे बि शादी करे वेंदियूं त ॿिए अची वेंदियूं ऐं भाभियूं त आहिनि ई आहिनि जेके ॿिए शहर मां आयूं आहिनि शादी करे उहे बि शेवा कंदियूं आहिनि जंहिं पहिरीं न कई उहे हाणे कनि जंहिं कुंवारे हूंदे शेवा न कई उहे शादीअ खां पोइ कनि सतगुरु की सेवा सफल है जेको करे चित लाए इहो हिकु दफ़ो अगरि कंहिं शुरू कई न दरबार सां शेवा हुनखे ॾाढो आनंद ईंदो हू वरी कंदो निर्मला जो रूटीन इहो हो दरबार में वञे पहिरीं सुबुह जो उते सत्संग ॿुधे पोइ सेवा करे वरी वापसि पंहिंजे घर जा बि कम अची करे कंदी हुई माई खे ज़रूरी कम कहिड़ा अचणु खपनि मां त माई कोन आहियां तव्हांखे वधीक ख़बर आहे ज़मानो केॾो हाईटेक थी वञे माई खे घर जा कम त अचणु खपनि है न ॿुहारी बासण कॾहिं कर्फ्यू लॻी वञे त पोइ छा कंदा तव्हां चओ अरे असां पैसे वारा आहियूं मायूं रखियल आहिनि ऐं कर्फ्यू लॻण ई वारो अथव न लॻंदो कोन भॻवान करे शांती रहे देश में असां त अरदास कंदा आहियूं भाई कि धर्मी राजा राज करे प्रजा सुखी वसे शांती रहे पर उपद्रवी जी कमी आहे कोन उपद्रव करण वारा पर मान लो असां केसिताईं ॿिए जे भरोसे रहंदासीं मायूं जे भरोसे
पोइ त मालकिन केरु थी? अगर माइन जे भरोसे ही तव्हां रहंदा आहियो त मालकिन केरु थी? माई थी न। अरे आ गई फलानी आ गई। ॿुधायो, ॼण संत जीअं भॻवान जे अचण ते प्रसन्न थींदो आहे न, तीअं मायूं ख़ुशि थींदियूं आहिनि। इन खां सुठो पाण कयो न जेतिरो थी सघे, ऐं मायुनि खे ईअं ई ॾियो, ईअं ई गिफ्ट ॾींदा कयो। त निर्मला घर जा कम कंदी हुई, रोटी ठाहिण, सिलाई करण ऐं साफ़ सफ़ाई, ऐं पंहिंजी मर्यादा में, पंहिंजे शील में, संस्कार में भी एक्सपर्ट हुई कि कोई अतिथि अचे त उन सां कीअं ॻाल्हाइणो आहे, पंहिंजी मर्यादा। इन करे उहा ॾाढी सुठी छोकिरी। माता पिता खे हाणे लॻो इन जी शादीअ लाइ बि घर बि अहिड़ो ई हुजणु खपे, असांजे बराबरि या असां खां वधीक। त माता पिता हुन जे लाइ ॻोल्हींदा हुआ छोकिरो कि अहिड़ो हुजे जेको असांजी हिन निर्मला जहिड़ो त हुजे। माता पिता खे चिंता त थींदी आहे कि असांजी न्याणी जेका आहे सा ख़ुशि रहे, आनंद में रहे। त हुन परमात्मा खे प्रार्थना कंदा ई हुआ। पर निर्मला जो विश्वास गुरुअ में, गुरु अर्जन देव में। ऐं गुरु अर्जन देव साहिब जन जी शिक्षा इहा हुअसि कि तूं सदाई भगवान जो सिमरन कजां। सुखमनी ॾिनंसि, ये सुखमनी अथई, रोज़ इन जो पाठ कजां, समझी करे अर्थ कजां, अर्थ समझी करे पाठ कजां, इन अनुसार हलजां। ऐं निर्मला, तुंहिंजा असली माता पिता अथई परमात्मा, उन परमात्मा खे कॾहिं न भुलाइजां। वो परमात्मा तुंहिंजो सदाई अंग संग सहाई थींदई। पर निर्मला चवंदी हुई कि तव्हां त मूंसां गॾु रहंदा न। साहिब चवंदा हुअसि गुरुअ जी बाणी सदाई पढ़जां ऐं परमात्मा सदाई तोसां गॾु हूंदई। माना निर्मला तैयार हुई कि मुंहिंजी शादी कहिड़ी भी परिस्थितीअ में थिए, कहिड़े भी घर में थिए, कहिड़ी भी परिस्थितियूं हुजनि, मूंखे स्वीकार आहिनि। तैयारी पहिरीं कबी आहे। छोकिरीअ खे पहिरीं सेखारजो कि बेटा मतां उते वञी पंहिंजी हलाई होशियारी, तैयार रहिजां। ये ॻाल्हियूं पहिरीं ॾिसी वठबियूं आहिनि कि घर कहिड़ो आहे, कुल कहिड़ो आहे, ऐं धन केतिरो आहे, छोकिरो कहिड़ो आहे। पर जॾहिं पक थी वञे पोइ वरी वापसि न मोटबो आहे, पोइ घर उहो ई थींदो आहे। त निर्मला जी शादी ख़बर अथव किथे तय थी? कश्मीर में। छो त कश्मीर उन वक़्तु ॾाढो सुठो हूंदो हो। कश्मीर धरतीअ जो स्वर्ग मञियो वेंदो आहे। हाणे वरी थी वियो, जॾहिं खां वापसि उहा धारा हटी वई 370, त वरी वो असांजो वरी भारत जो सामान्य प्रदेश थी वियो, कोई विशेष राज्य कान्हे हाणे। उन में हिकु ॾाढो सुठो घर हो, पैसे वारो। निर्मला जे माता पिता ॾिठनि छोकिरो ॾाढो सुठो आहे ॾिसण में, ऐं खानदानी माण्हू आहिनि, ऐं घर भी हर शइ अथनि, व्यापार धंधो सुठो अथनि, घर में हर सुविधा अथनि। ॿियो बाक़ी छा ॾिसणो आहे? त उन्हनि हा करे छॾी। पर हिकु शइ कोन ॾिठनि, उहा त ॾाढी ज़रूरी हुई। भई निर्मला आहे भक्ति भाव वारी, सत्संग वारी, सच ॻाल्हाइण वारी, ऐं भगवान खे मञण वारी। त छा हू उनखे स्वीकार कंदा? इहो ॾिठनि ई कोन। पर निर्मला अॻे छोकिरीअ खां त पुछंदा ई कोन हुआ। निर्मला सोचे पई, हे परमात्मा, मूंखे तूं शक्ति ॾिजां जो मां उते निभिजी अचां। जेको बि मूंखे हाणे ॿियो परिवार मिले, मां उते रहां, ऐं जेका मूंखे शिक्षा गुरु बाबा तव्हां ॾिनी अथव उन अनुसार मां हलां, जीअं तव्हां मूंखे सेखारियो अथव मां उहो ई कयां। त निर्मला शादी करे आई पंहिंजे उन कश्मीर जे शहर में, ऐं उते भी रही करे भी वो पंहिंजो धर्म कोन भुलिजी। इहा ई गुरबाणी इहो शब्द ॻाईंदी हुई कि हे गुरु बाबा, जेका तव्हां मूंखे राह ॾसी अथव मां उन ते हलंदी रहां।
प्रिय के बचन सुखान हिया रे, एह चाल बनी है भली, हर के संत बताओ मार्ग, हर के संत बताओ मार्ग, हम पीछे लाग चली कहो मिलो कित गली, मेरो सुंदर कहो मिलो कित गली, हर के संत बताओ मार्ग, हर के संत बताओ मार्ग, हम पीछे लाग चली कहो मिलो कित गली, मेरो सुंदर कहो मिलो कित गली। प्रिय के बचन सुखान हिया रे, एह चाल बनी है भली, प्रिय के बचन सुखान हिया रे, एह चाल बनी है भली, लटोरी मधुरी ठाकुर भाई, ओह सुंदर हरे धुल मिली, हर के संत बताओ मार्ग,
संत बतावो मार्ग। निर्मला शादी करे त आई हुते, पर पंहिंजे गुरुअ खां दूर थी वई। जिते शेवा कंदी हुई उतां खां दूर थी वई। पर सच्चो गुरु कॾहिं बि न चवंदो आहे कि मुंहिंजे अलावा कंहिं ॿिए खे न मञ। ऐं सच्चो गुरु हिकु ॻाल्हि ज़रूरु चवंदो आहे कि संत जिते बि ॾिसी उनखे आदर ॾिजां। त निर्मला उते बि संतनि सां ॾाढो प्रेम रखण लॻी। कोई दर ते बि भिक्षुक बि साधु बि अची वञे त उनखे ॾाढो कुझु ॾींदी हुई ऐं ख़ुशि थींदी हुई कि हिकिड़ो संत त नज़र आयो, या आसे पासे में किथे संतनि जो सत्संग थींदो हुजे उते वञे। कॾहिं उन्हनि खे चई अचे कि अचो मुंहिंजे घर अचो। इहा ॻाल्हि हुननि खे न वणंदी हुई साहुरनि खे, पर फ़िलहाल चुप करे वेठा हुआ। मीरा वांगुरु निर्मला संतन के हर के संत बताओ मार्ग, हम पीछे लाग चली। भाई हिक ही परमात्मा ताईं पहुचणो आहे असांखे। एको प्रिय सखिया सब प्रिय की। असां सभु सखियूं आहियूं हिक ही परमात्मा जूं, जो भावे पिर सा भली। पर असां सभु सखियूं त मिली करे प्रेम कंदा ही आहियूं परमात्मा सां, पर हुनखे वधीक कहिड़ी थी वणे उहा हुनखे ख़बर आहे। पर हिन में कॉम्पिटिशन थोड़ी थींदी आहे संतनि भगतनि या सखियुनि में। सभु हिक ही प्रिय जूं सखियूं आहिनि। त तव्हां बि अगरि कंहिं बि गुरुअ खां नाम वरितो हुजेव, कोई भी तव्हांजो सत्संग हुजे, पर द्वेष न रखिजो ॿिए गुरुअ सां या कंहिं संत सां, न को सत्संग सां। छो त सच्चो गुरु इहो न सेखारींदो आहे कि मुंहिंजे अलावा ॿिए कंहिंखे मञे ई न, ॿिए कंहिंखे आदर बि न ॾे। निर्मला इहो कोन पकड़े वेठी हुई कि मुंहिंजो बसि हिकिड़ो ई गुरु आहे। न, हू जिते हुई उते बि वचन ॿुधंदी हुई। त हुननि जे घर वारनि खे हाणे सुठो न पियो लॻे। चवंदा आहिनि न, नई कुंवार 9 ॾींहं, पोइ छिके 10 ॾींहं, लथे पते 10 ॾींहं, पोइ मारे कुटे जीअं तीअं करे 12 ॾींहं, महीनो, अच्छा जीअं तीअं महीनो। पर केवल नई कुंवार छो, हुननि जी बि त ख़बर धीरे धीरे पवंदी आहे सावरनि जी। जिते शादी करे वई आहे छोकिरी, नवां सावरा 9 ॾींहं, मारे कुटे महीनो, उहे बि त धीरे धीरे अची वेंदा आहिनि असली रंग में। पोइ महीने खां पोइ ख़बर पइजी वेंदी आहे ॿिन्हिनि जी। केवल नुंहं ते ॾोह छो आणूं असां। त निर्मला जे सावरनि पहिरीं त शांति कई हुई, सोचनि हींअर नथा चऊंसि, पर पोइ चवणु शुरू कयंसि। चयंसि, बेटा ॿुध, असां बिजनेसमैन आहियूं, असां व्यापारी माण्हू, असां इन्हनि ॻाल्हियुनि खां दूर आहियूं बेटा। ही संतनि बंतनि सत्संगनि खे अंदरि न अचणु ॾींदी कर, ही सभु ठीकु न आहे। हाणे निर्मला तव्हां सोचो छा जवाबु ॾे। हुनखे मर्यादा रोके थी कि कुझु जवाबु न आहे ॾियणो। पोइ संतनि जो त अचणु बंदि थी वियो। पर रोज़ ई जेको आहे सुबुह जो सुखमनीअ जो पाठ कंदी हुई, ऐं इन जे अलावा ॾीओ ॿारींदी हुई, आरती कंदी हुई, घर खे साफ़ रखंदी हुई। पर इहा बि ॻाल्हि उन्हनि खे न वणंदी हुई। उन्हनि खे लॻंदो हो कि असां बि अगरि सफ़ाई न रखी घर में, हुआ पैसे वारा, पर नकारात्मकता। सिर्फ़ु पैसे सां पॉजिटिव एनर्जी न ईंदी अथव। केवल बंगलो ठाहिण सां सात्विकता न ईंदी आहे। उहा सकारात्मकता कॾहिं कॾहिं तव्हांखे कंहिं गांव में, कंहिं झूपड़ीअ में बि मिली सघे थी। उहा थींदी आहे वीचारनि सां। मूंखां कल्ह कंहिं प्रश्न पुछो कि छा जॻह बि का भारी का हल्की थींदी आहे छा? चयोमांसि हा, थींदी आहे। घर जे परिवार जे जेके सदस्य आहिनि, उन्हनि जे वीचारनि जे अनुसार वातावरण ठहंदो आहे। तव्हां अगरि मन में द्वेष रखो, पाण में ॾेराणियूं या ससु नुंहुं या निराण भाॼाई कोई बि, त घर जो वातावरण ख़राबु थींदो आहे।
तो कंहिं पुछो भाई किराए जी जगह में भी ईअं थींदो आहे छा? डेफिनेटली थींदो आहे। भाई जगह कंहिं ॿिए जी, रहियो कोई ॿियो हुते, उन्हनि जा वीचार कहिड़ा हुआ, छा हुआ, ऐं जॾहिं उहे जगह ख़ाली करे विया त महीनो ॿ महीनो पहिरियों ई उन्हनि उन जगह खे पराओ सम्झणु शुरू करे छॾियो हो, माना अञा ख़राब करे हली विया, नकारात्मकता छॾे विया। पोइ डिपेंड थो करे कि नओं किराएदार उते जेको वञे थो उहो कहिड़ो आहे। पहिरीं त उनखे पुराणी नेगेटिविटी हटाइणी आहे, नए किराएदार खे, या जेको नई जगह वठी रहे थो पुराणी जगह में, पहिरीं उनखे उहा हटियो। कल्ह मां कंहिंखे ॿुधायो हिते ई, पहिरीं उहा उनखे नेगेटिविटी हटाइणी आहे। पंहिंजे वीचारनि सां, शुद्धता सां कुछ शयूं पवित्र थींदियूं आहिनि। घर में धूप दीप कजे। ऐं ॿियो छॾियो, हिकु ई ॻाल्हि थो ॿुधायांव, कंहिं संत खे घुराइजे, घर में रोटी पाणी खाराइजे, अरदास ॾिजे, त नेगेटिविटी त दूर थींदी थींदी। सात्विकता अचे चाहे न अचे, नेगेटिविटी दूर थी वेंदी। उन घर में नकारात्मकता हुई, निर्मला उहा नकारात्मकता दूर पई करे। हिननि खे न पियो वणे। ही चवनि ही छा खणी आई आहे, सुखमनी जा पाठ थी करे, कॾहिं कुझु थी करे, कॾहिं कुझु। सो हिनखे रोज ताना मिलंदा हुआ ॿुधण लाइ कि वॾी भक्तियाणी त तूं ई भाई, असां त पापी जीव आहियूं। इहे ताना हिनखे, असां त नास्तिक आहियूं भाई, तूं ॾाढी धार्मिक आहीं, वॾी भक्तियाणी आहीं। हीअ ॾिसंदी हुई कि सुम्हिया पिया आहिनि, हीअ सभु ही मूर्छित आहिनि। आध्यात्मिक जगत में मूर्छित उन खे चइबो आहे जंहिंखे होश न हुजे कि मां वञी केॾां रहियो आहियां, मुंहिंजी मंज़िल कहिड़ी आहे, मां किथां आयो आहियां, छा करे रहियो आहियां, परिणाम छा निकिरंदो, अॼु ॾींहं ताईं परिणाम छा निकितो आहे, जेको इहो सभु न सोचे। निर्मला सोचींदी हुई मां किथे अची वियसि। हीअ त अहंकार में भरिया पिया आहिनि। हीअ त चवंदा असां ख़ुदि ज्ञानी आहियूं, हीअ चवंदा असांखे कुझु ॿुधाइण जी ज़रूरत ई कान्हे, ऐं हिननि जे लाइ पैसो ई सभु कुझु लॻो पियो आहे। त ॾाढो यादि कंदी हुई पंहिंजे सत्संग खे। पोइ क़दुरु थींदी अथव जॾहिं तव्हां सत्संग खां दूर थींदा न। जेके मायूं सोचींदियूं आहिनि न कि मैं पंचवटी जाना चाहती हूँ, बैरागढ़ में मज़ा नहीं आ रहा है, पोइ वञो। हीअ भाभी वई अथव असांजे पाड़े वारी, ॾिसो मूंखे ॾिसी रोए थी कि भाई असांखां सत्संग है न, सत्संग छॾाइजी वियो। बैरागढ़ ॾाढो सुठो अथव, हिते सत्संग बि अथव, संतनि जी नगरी अथव, न वञिजो। पोइ यादि ईंदव कि उहो त जेको पहिरीं माहौल मिलंदो हो उहो त ॾाढो सुठो हो। ही किथे फासी वियसि, जिते सभु सुम्हिया पिया आहिनि, मूर्छित माण्हू जिन खे ख़बर कान्हे केॾां वञिणो आहे। त सत्संग वॾी शइ आहे। सत्संग जे लाइ परमात्मा खे हमेशह चवणु खपे कि हे मालिक, असां तुंहिंजा दास आहियूं, असांखे सत्संग ॾे, ॿियो कुझु ॾे चाहे न ॾे, असांखे सुठो संग ॾे। त अचो इहा ई गुरबाणी ॻायूं। गुरबाणी ॻाइण जो ई सोचियो आहे कि भॼन जे बजाए गुरबाणी ॻायूं हिते। कहया करना दिता लेना, गरीबा अनाथा तेरा माना। कहया कुछ तो है मेरे प्यारे, तेरी कुदरत को बल जाए जियो। सब कुछ तो है मेरे
कुदरत को बन जाए जियो कहे करना दिता लेना गरीबा अनाथा तेरा भाणे ओछड़ भाणे राहा भाणे हर गुण गुरुमुख गावा भाणे ओछड़ भाणे राहा भाणे हर गुण गुरुमुख गावा भाणे भरम भवे बहु जूनी सब कुछ तिसे रजाई जियो कहे करना दिता लेना गरीबा अनाथा तेरा माना कहे गरीबा अनाथा तेरा माना ना को मूर्ख ना को स्याना वरत सब कुछ तेरा भाना ना को मूर्ख ना को स्याना वरत सब कुछ तेरा भाना अगम गोचर बेअंत अथाह अगम गोचर कीमत कहन न जाए जियो कहे करना दिता लेना गरीबा अनाथा तेरा माना कहे करना दिता गरीबा अनाथा तेरा माना खाक संतन की देहो प्यारे आए पयाहर तेरे द्वारे खाक संतन की 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 देहो प्यारे आए पयाहर तेरे द्वारे दर्शन पेखत मन आघारे दर्शन पेखत
सत्संग घुरजो। सुठो संग, सत्संग केवल गायन वॼाइण खे न सम्झिजो। ॿ माण्हू अगरि सत्य जे बारे में चर्चा कनि त उहो बि सत्संग आहे। सत्य जो संग, सचे माण्हूअ जो संग, सुठे जो संग घुरजो भॻवान खां। निर्मला जे वंचित थी वई आहे कि मूंखे कूड़नि जो संग पियो थो मिले, पर तॾहिं बि उहा कॾहिं शिकायत न कंदी हुई। सुखमनी जो पाठ रोज़ कंदी हुई नित नेम सां, पर उहो बि बर्दाश्त न पियो थिए त छा कयनि, उनजी सुखमनी उनजे घोट लिकाए छॾी। जेका पोथी पढ़ंदी हुई उहा खणी करे लिकाए छॾींसि कॿट में। निर्मला वीचारी हिकिड़ो ई त साधन हो उन वटि। उन ज़माने में अॼु त मोबाइल आहे टाइम पास लाइ, पर निर्मला खे उन वक़्तु इहो ई हिकु सहारो हो। रोज़ सुबुह जो सुखमनी पढ़ंदी हुई त हुनखे सुख प्राप्त थींदो हो, आनंद ईंदो हो, सुठो लॻंदो हो। उहो बि छॾाइजी वियो त रुअण लॻी। पंहिंजे घोट खां पुछियसि, तव्हां मुंहिंजी सुखमनी खई अथव त मूंखे ॾियो। त उहो चयसि तो मूं वटि कान्हे। कूड़े माण्हूअ जे लाइ कूड़ ॻाल्हाइण का वॾी ॻाल्हि कान्हे। सचे माण्हूअ जे लाइ कूड़ ॻाल्हाइण ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। सचो माण्हू जीअं धर्मराज युधिष्ठिर हो, उन अधु कूड़ ॻाल्हायईं भई अश्वत्थामा मरी वियो, पर हाथी माण्हू न। एतिरो उहो धीरे चयईं ॿी लाइन ते अधु कूड़ मञियो वियो। उन में बि युधिष्ठिर खे अफ़सोस रहियो कि मां इहो कूड़ छो ॻाल्हायो। सचे माण्हूअ जे लाइ कूड़ ॻाल्हाइण ॾाढो ॾुखियो आहे, पर कूड़े माण्हूअ जे लाइ सच ॻाल्हाइण ॾाढो ॾुखियो आहे। उन लाइ कूड़ ॻाल्हाइण त इज़ी आहे। रोज़ कूड़ फिटी कंदो आहे कूड़ो माण्हू। त बचिजो, एॾो सस्तो न कयो पंहिंजी ज़बान खे कि उहा मिथ्या हली वञे। जो माण्हू बि चई ॾियनि कि हिन ते विश्वास न कजां, ही कुझु बि चवंदी अथई, बड़ी आई। ईअं बि चवंदा अथव ॾाढा ॼणा। तव्हां अगरि कूड़ में पंहिंजी तारीफ़ कयो न कंहिंजे अॻियां त पर पुट माण्हू चवंदव बड़ी आई, हमें बता रही है, क्या हमें नहीं मालूम। त हिन खां सुठो असां सच ई ॻाल्हायूं। सच में वॾी शक्ति थींदी आहे। निर्मला जे घोट कूड़ ॻाल्हाए करे चयो मूं वटि कान्हे। हू त रोज़ कूड़ ॻाल्हाईंदो हो, व्यापारी हो न, त घर में बि कूड़। निर्मला खे ख़बर त हुई खई त इन ई आहे, पर स्वीकार नथो करे। हाणे मुंहिंजे अॻियां हिकिड़ो ई साधन आहे। साल थिया आहिनि मां न सत्संग ॿुधो आहे, न गुरु अर्जन देव साहिब जन जो दर्शन कयो आहे। इन विच में हिननि खे हिकिड़ो ॿार बि थियो, साल खन जो उहो थी चुको हो। निर्मला रोई करे यादि थी करे गुरुनि खे, हे गुरु बाबा, छा ईअं नथो थी सघे कि तव्हां हिते अचो, कश्मीर में अचो ऐं मुंहिंजे घर अची केवल पेर घुमाए वञो। संत जा पेर घुमाइण वॾी ॻाल्हि थींदी अथव। अॻे इहा श्रद्धा हूंदी हुई कि संत केवल चरण घुमाए वञे त नकारात्मकता दूर थिए। निर्मला चाहे पई सतगुरु गुरु अर्जन देव अचनि, मुंहिंजे घर में चरण घुमाए वञनि, मुंहिंजे घोट ते मथे ते हथ रखी वञनि, सुमत ॾियनि, मुंहिंजे ॿार खे लोली ॾियनि, पहल पियारनि, मूंखे दर्शन ॾियनि, पोइ मां ॿियो कुझु कोन घुरंदसि। छो त जंहिं हिकु दफ़ो सत्संग जो सुख वठी वरितो न, उहो उनखे ॾाढो यादि कंदो। जॾहिं उन सत्संग खां दूर थींदो त, पर हुजणु खपे सत्संग। माण्हू अॼुकल्ह सत्संग में सत्संग घटि कंदो आहे ऐं संसार वधीक खणी, संसार जो संग वधीक कंदो आहे। सत्संग में बि संसार। जंहिं सच में सत्य जो संग कयो आहे, उनखे जेको आनंद ईंदो आहे, उहो सदाईं यादि कंदो आहे उन सत्संग खे। त निर्मला बि यादि थी करे उन सत्संग खे कि मां कीअं वेंदी हुअसि, शेवा कंदी हुअसि। उहो हिकु पल जो बि मूंखे सुख वरी मिली वञे त मां सभु धन उनजे अॻियां कुर्बान करे छॾियां। कोई आन मिलावे मेरा प्रीतम प्यारा, ऐं तिस पए आप वेचाई। त इन विरह में उहा जेका आहे यादि पई करे अचो हिकु गुरबाणी विरह वारी। छा तव्हांखे कॾहिं यादि ईंदी आहे सत्संग जी या परमात्मा जी?
या पंहिंजे बचपन जे कयल सुठनि कमनि जी कि जेके असां निस्वार्थ भाव सां कुछ कम बचपन में कया हुआ उहे अनमोल पल थींदा आहिनि। स्वार्थ सां कयल कम कॾहिं बि आनंद कोन ॾींदा आहिनि। निस्वार्थ भाव सां कयल कम त निर्मला यादि थी करे कि उहो सत्संग मूंखे यादि अचे थो। उन विरह में मां वेठी आहियां त विरह ते बि गुरबाणियूं आहिनि। हिकु उहा गुरबाणी ॻायूं। बिरहा बिरहा आखिए बिरहा तू सुल्तान फरीदा जित तन बिरहा ना उपजे जित तन बिरहा ना उपजे सो तन जान मसान सो तन जान मसान बिरहा बिरहा आखिए बिरहा तू सुल्तान तू सुल्तान। कबीरा बिरह भुयंगम मन बसे बिरह भुयंगम मन बसे मंत न माने कोय मंत न माने कोय राम वियोगी ना मरे राम वियोगी ना जिए राम वियोगी ना जिए जिए तो बोरा होए जिए तो बोरा होए जिए तो बोरा होए बिरहा बिरहा आखिरे बिरहा तू सुल्तान फरीदा जित तन बिरहा ना उपजे सो तन जान मसान सो तन जान मसान बिरहा बिरहा आखिए बिरहा तू सुल्तान तू सुल्तान।
जिस पिंजर में है बिरहा नहीं, जिस पिंजर में है बिरहा नहीं, नानक जिस पिंजर में है बिरहा नहीं, जिस पिंजर में है बिरहा नहीं, सो पिंजर ले जा रे, सो पिंजर ले जा रे, सो पिंजर ले जा रे, बिरहा बिरहा आखिए बिरहा तू सुल्तान फरीदा जित तन बिरहा ना उपजे, सो तन जान मसान, सो तन जान मसान, बिरहा बिरहा आखिए बिरहा तू 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 सुल्तान। जंहिंजे हृदय में परमात्मा जे विछोड़े जो दुख ना है, उन हृदय के मसान समझो, सो तन जान मसान। ऐं जेको मालिक खे यादि करे थो, ऐं इहा ॾेखारण जी शइ न थींदी आहे, केरु भॻवान खे यादि करे थो या नथो करे, इहो ॾिसण में न ईंदो आहे। इहो पंहिंजो निजी मामिलो आहे, पर्सनल आहे। इहो जेको भॻवान खे यादि करे थो न, उहो आहे सुल्तान। भॻवान मिले चाहे न मिले, उनजी यादि मिली वञे, उहो सुल्तान थी वियो। ऐं सॼो संसार मिली बि वञे त उहो फ़क़ीर जो फ़क़ीर ई रहंदो, छो त सॼो संसार मिली करे बि असांखे भरे कोन सघंदो, पर परमात्मा जी यादि भरे छॾींदी। त निर्मला खे उन पंहिंजे सतगुरनि जी यादि सदाईं यादि कंदी हुई, उन सत्संग खे, गुरनि खे। कॾहिं घुरंदी कोन हुई कुझु बि, पर हाणे इच्छा रखे थी कि मुंहिंजे घर में गुरुजन अचनि। कुझु समय गुज़रियो, योग ठही आयो, सभु कमु थींदो अथव योग सां। असांजी अॼु इच्छा थिए त अॼु ई पूरी कान थींदी, शुभ इच्छा बि, सुठी इच्छा बि। तव्हां घर में सत्संग कराइणु चाहियो, कथा कराइणु चाहियो, त अॼु चाहियो बि त कोन थींदव। ऐं साल बि लॻी वञनि जेसिताईं योग न बणिजे। हिकु मूंखे चए पई कि तव्हां हेॾी हिते सुठी कथा कयव, राम कथा, वरी त थी कान्हे, न को कंहिं कराराई। त मां त चई तव्हां ई प्रयास कयो न। मां चयोमांसि मुंहिंजो विश्वास आहे योग में, उन परमात्मा जे इशारे में। जॾहिं अस्तित्व इशारो कंदो आहे न, पोइ असां तयारु थींदा आहियूं। बाक़ी अगरि ज़बरदस्ती करणी हुजे त कनी पिया त ॾाढा। योग खे साइड रखंदा आहिनि, भॻवान जी इच्छा खे साइड में। बस मूंखे कथा करणी आहे, ॾाढा ईअं कंदा आहिनि, मेरे को बस करनी है। जीअं चवंदा आहिनि न, मरा जा रहा है, कुछ भी करो। पोइ सुविधाऊं बि ॾींदा आहिनि कि चलो 7 दिन की नहीं 5 दिन की करेंगे। हिते त 9 ॾींहं थी हुई। पोइ घरां सिंधियाणियूं वरी उहा आहिनि न, अरे 5 दिन भी बहुत है, चलो 3 दिन करेंगे कथा, सिंधी में करेंगे और ऐसा करेंगे। भाविका का पूछी हुई, पंडित भी रखना पड़ेगा। तो ये वक्ता जैसा, अरे पंडित वंडित नहीं रखेंगे, हम मरे जा रहे हैं कथा करने, न कोई पूजा करेंगे, न पाठ, ना कुछ भी नहीं। तो ये अगर करणो हुजे असांखे भी कि करणो ही आ, त ये तो मैं अलाए घणियूं तो कथाऊं करे सघां। पोइ मां भी खणी घुमां, भाई 400 कथाऊं करे चुको आहियां, 300 करे चुको आहियां। उहा कथा आहे ई कान। जेका परमात्मा जी इच्छा सां न थिए, जबरदस्ती थिए, उहा कथा आहे ई कान।
योग जो इंतजार करण खपे। ऐं वो योग बणिजी आयो निर्मला जे जीवन में, जो कश्मीर जो राजा अमृतसर खां लंघे पियो त गुरनि सां मिलण वियो, मथो टेकईं, इहो योग बणिजी आयो। मथो टेकईं त गुरनि खे चईं साईं कॾहिं अचो कश्मीर में, अचो मुंहिंजे शहर में, अचो मुंहिंजे राज में अचो, ईअं चइबो आहे न, चवंदियूं आहियो के संत खे ॾिसी चवंदियूं आहियो हलो घर चरण घुमायो, चवंदा कयो, बता चोस अरे मैं तो खुद समझी वञो, संत वंत तो हमारे यहाँ ऐसे ही आते रहते हैं। अरे एडियो भी अथव, अगर तव्हांजे दिमाग में इहो हुजे न कढी छॾिजो कि संत वंत तो छोटी चीज है हमारे आगे, हम तो खुद ऊंचे सत्संग में जाते हैं। प्लीज पंहिंजो नुकसान कंदा अगर यह सोच रखियव त। पोइ ये जेके तव्हांखे वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं ॿुधाइनि थियूं न कि हमारा ऊंचा सत्संग, इहे ॾिसण में कोन ईंदव, जंहिंजे भरोसे इहो सभु कयो था, धर्म छॾियो था। खैर योग वॾी शइ थींदी आहे। त राजा गुरनि खे आमंत्रण ॾिनो कि अचो। जॾहिं इहे योग ठही ईंदा आहिनि न, पोइ ॾाढी ख़ुशी थींदी आहे। योग न ठहे जीअं मूंसां ई थींदो आहे, योग न ठहे त पाड़े में भी साल थी वेंदा आहिनि, कोन वञी सघंदो आहियां। पाड़े में सालनि खां चवंदा आहिनि अचो घर, कोन वञी सघंदो आहियां। ऐं योग थी वञे त ॿिए शहर पहुची वेंदो आहियां। त करण वारो केरु? इहो योग ठाहींदो आहे अस्तित्व, उन में मज़ो आहे। त गुरु अर्जन देव राजा खे चवंसि था हल, हींअर ई हलंदासीं, पोइ थोरी मां ईंदुमि। राजा ख़ुशि थी वियो कि गुरु जन मूंसां गॾु हलनि था। उहो राजा गुरु अर्जन देव साहिब जन खे पंहिंजी नगरीअ में वठी आयो ऐं होको ॾियाराए छॾियईं कि गुरु अर्जन देव साहिब जन आयल आहिनि, रोज़ सत्संग जो लाभ वठो, अचो। निर्मला ॾाढी ख़ुशि थी वई, मुंहिंजे शहर में मुंहिंजा सतगुरु अची विया, ॾाढी प्रसन्न, ॾाढी ख़ुशि पई थिए कि मुंहिंजा सतगुरु आया आहिनि, मूंखे ॿियो छा खपे। मां जेको चाहियो उहो मूंखे अॼु मिलियो। हाणे हीअ गुरबाणी था ॻायूं जेका ॾाढी फेवरेट आहे मायुनि जी, भली अर्थ सम्झ में न ईंदो हुजेनि पर फेवरेट त अथनि। जो मांगे ठाकुर अपने ते, सोई सोई देवे। जो
दुख बिन से सहसा गयो, शरण गई हर राय, मन चिंदे फल पाया, नानक हर गुण गाए। हर जन राखे गुरु गोविंद, राखे गुरु गोविंद, कंठ लाए अब गुण सब मेटे, दयाल पुरख बख्शंद, जो मांगे ठाकुर अपने के, सोई सोई देवे, जो मांगे ठाकुर अपने के, सोई सोई देवे। गुरनि जो अचण ॿुधी करे निर्मला ॾाढी प्रसन्न थी। हाणे सत्संग खे विराम जी ओर वठी था वञूं, पर अगरि तव्हां मां कोई थकिजी पियो हुजे त वञी सघे थो, सही में। छो त मां सम्झी सघां थो के माण्हू शुरूअ खां वेठा आहिनि। ऐं इहो बि ॿुधाए छॾियांव, सुभाणे बि सत्संग आहे सुबुह जो 5 बजे। अॼु कयोसीं सुबुह जो 5 बजे, ॾाढी भीड़ हुई, फुल भरियल। ऐं शाम जो बि थींदो। त इन दौरान तव्हांखे पूरी छूट आहे, चाहियो त विच में बि अचो, चाहियो त विच मां उथी वञो। तव्हां बिल्कुलु बि संकोच न कजो कि अरे आया आहियूं त हाणे लास्ट ताईं वेहणो ई आहे। हालांकि तव्हांजे लाइ गदा विछाया अथनि, व्यवस्था सुठी कई अथनि, तॾहिं बि तव्हांखे अगरि लॻे त जॻह हुजेव त पेर सिधा बि करे सघो था, जॻह हुजेव त कंहिंखे हणिजो न, या ॿाहिरां चक्कर हणी अची सघो था, विच में उथी बि वञी सघो था। हालांकि समय थियण ई वारो आहे। त कल्ह चयो हन कि भाई तव्हां थोरो जीअं कल्ह कयव तीअं ई कजो, 5 खां 7 थी सघे। अॼु चवंदा 5:15 शुरू कयो अथव त 7:15। त निर्मला ॾाढी ख़ुशि थी पंहिंजे सतगुरनि जो अचणु ॿुधी करे, एॾी ख़ुशि जो ॿार खे ख़ुशी थींदी आहे न कि अॼु स्कूल जी छुटी अथई, अॼु तोखे सवेल न उथणो पवंदो। हिकु ॾींहुं अॻु ॿार जी ख़ुशी ॾिठी अथव कॾहिं? भई सुभाणे तोखे स्कूल कोन्हे वञिणो सुबुह जो, त राति जो ई ॿार केॾो ख़ुशि हूंदो आहे। मां त महसूसु कयो आहे इहो सुख। निर्मला खे पहिरियों ई ख़ुशी, पर प्रॉब्लम हुई कि हुनजो घोटु त वञणु ॾींदो कोन सत्संग में। ऐं इहो ई थियो, घोट मना कयईंसि, पर घोट खे लालच ॾिनईंसि, चयईंसि मुंहिंजे पेकनि मां आयो आहे त मुंहिंजे लाइ कुझु मूंखे गिफ्ट ॾींदो, मूंखे न्याणी करे मञींदो आहे उहो गुरु, ऐं मुंहिंजे मम्मी पापा अम्मा बाबा का हड़ बिदड़ी मोकिली हूंदी, तॾहिं इहो हमरा तयारु थियो लालच में। पर चयईंसि तूं न वेंदीअ, मां वेंदुमि। हाणे इहो आयो हमरा, गुरु महाराज सां वञी मिलियो, कॾहिं संतनि सां मिलियो त हो कोन, त ख़बर त हुअसि कोन कीअं संतनि सां मिलबो आहे। बसि इहो ई पियो ॾिसे कि भीड़ त ॾाढी थी अचेसि हिन वटि कमाई त सुठी हूंदी, गिफ्ट बि सुठी हूंदी, गिफ्ट भी अच्छी होगी फिर तो। गुरनि खे बार बार वञी बसि बीह रहे अॻियां, साहिब जेतिरो पुछंसि ओतिरो ई जवाबु ॾे। साहिबनि चयो भाई निर्मला न आई छा? ही चवंदा साईं कमु हो घर में। साहिब चवंसि था मां हिकिड़ी गिफ्ट आंदी हुई निर्मला जे लाइ, सोचो उनखे मां हथ में ॾींदुमि, हाणे आई कान त मां छा कयां। त हिन जे मुंहं मां निकिरी वियो, हिन छोरे जे मुंहं मां कि साईं पोइ अचो न, घर अचो न, अचो घर चरण घुमायो, तव्हां पंहिंजे हथ सां ॾियो। हाणे अकुल किथां अची वियो ॿुधायो? माना माण्हू खे अकुल त आहे पर सिर्फ़ु पंहिंजे लाइ आहे, असांजे लाइ कोन्हे। माण्हूअ खे अकुल पंहिंजे लाइ संभाले रखियो आहे सभिनी अकुल।
मां चरियनि खे बि सियाणप कंदे ॾिठो आहे, जेके असांजे अॻियां चरिया थी घुमंदा आहिनि, चरियो ॻाल्हाईंदा आहिनि। मां वक़्त ते उन्हनि खे सेणनि जे अॻियां समझदार ॾिठो आहे, भई कीअं टिप टॉप थी हुन में वेहंदा आहिनि, शालीनता में। त हिनखे अकुल अची वियो, हिन चई साईं घर अचो, तव्हां सुभाणे असां वटि रसोई कयो। अॻे सिर्फ़ु रसोई थींदी हुई, ब्रेकफास्ट नाश्तो हे हो न, चांहि पाणी कुझु न, संत खे रोटी मोकिलाइबी हुई, चाहे सुबुह जो खारायो, चाहे ॾींहं जो, चाहे शाम जो, चाहे राति जो। हाणे भई ॾाढा संत त अहिड़ा आहिनि जेके पैसा वठंदा आहिनि वॾा वॾा, उहो डायरेक्ट न ॻाल्हाईंदा आहिनि, उन्हनि जा सेक्रेटरी ॻाल्हाईंदा आहिनि कि असांजो संत गुरु तव्हांजे घर नाश्तो कंदो, पर हेतिरे जो लिफ़ाफ़ो तयारु रखिजो, इहो हुनजी पेमेंट आहे नाश्तो करण जी। ऐं ॾींदा बि आहिनि जेके आहिनि पैसे वारा, जिन खे लॻंदो आहे कि असांजी इज़त वधी वेंदी, कि फलाणो हेॾो वॾो गुरु तुंहिंजे घर आयो। पैसा असांखे त कोई कुझु कोन ॾींदो आहे, असां पाण ख़ुदि ईंदा आहियूं, ख़ुदि गाॾी हलाए करे आया आहियूं, ही वठी आयो असांजो ढोल तबले वारो, घर की मुर्गी दाल बराबर, है न। असां बि कयूं इहो धंधो शुरू, ॿिनि टिनि मायुनि खे मां सक्रिय करे छॾियां, जेके मुंहिंजी वाह वाही कनि, वाह वाह ॾाढी, तव्हां चरियूं त आयो ई, चकर में त अची वेंदियूं आहियो। थोड़े ॿ चार मायूं चइनि न, अरे क्या तो चमत्कार है उसमें, शक्ति है बहुत, तू घर में बुला के देख, सारे दुखड़े दूर हो जाएंगे। पोइ वरी चयव लिफ़ाफ़ो ठाहे रखजांइ, आसान आहे, माण्हूअ खे सुम्हारणु आसान आहे, माण्हूअ खे मूर्ख ठाहिणु आसान आहे, पर माण्हूअ खे जाॻाइणु ॾाढो ॾुखियो आहे, माण्हूअ खे निंड मां उथारणु ॾाढो ॾुखियो आहे, सुम्हारणु सवलो आहे। ख़ैर, तव्हां पंहिंजे शहर जा घर जा आहियो, तॾहिं एॾियूं ॻाल्हियूं कंदो आहियां। निर्मला जो घोटु गुरनि खे रोटी मोकिलाए आयो, निर्मला वाइड़ी थी वई कि रोटी कीअं मोकिलाए आयो, पर शर्त रखियईंसि कि मां केवल हिकु ॼणे जी रोटी कंदमि, मतां तुंहिंजो गुरु वठी अचे पाण सां गॾु भीड़, उनजी मां न कंदोमांइ। ही वटि 1.25 सेर अटो अथई ऐं ही साग अथई, भाॼी ठाहे, जंहिंखे खपे खाराए। निर्मला तॾहिं बि चए थी कि मां त पंहिंजे गुरूअ तां बलहार वञा, ज़रूरु उन ई मुंहिंजे घोट जी मत फेरी आहे, जीअं मां चाहियां पई उहो ई थी रहियो आहे, हीअ हाणे अचे थो। हाणे हिकिड़ो भॼन ॻायूं, तव्हां बि सोचींदा हूंदा गुरबाणी ॾाढियूं ॿुधियूंसीं, त उहे केरु हुआ जेके चवंदा हुआ गुरबाणी से बहुत प्यार है हमको, उन जे लाइ त ॻायूं पिया था, गुरबाणी से प्यार है तो सुनो ना। हाणे भॼन था ॻायूं हिकिड़ो, जे अची अंगण तू मुंहिंजे, तो लाइने मां विछाया, शरधा संदे गुलन जी, तो लाइ सेज़ मां सजाया, तू तसार लहण मूं घर मुंहिंजा
सुबुह जो इंतजार करण लगी निर्मला। उन ई आंदल ढोढे ऐं साग सां 5 ढोढा तैयार कयईं ऐं भाॼी बि ठाही। पर थियो छा, हाणे ट्विस्ट तो अचे। असांजे जीवन में भी ट्विस्ट ईंदो अथव, मोड़ एक दिशा में हले पे थी जीवन जी गाड़ी। कुछ न कुछ दुख दुर्घटना कुछ न थी वेंदो आहे जो चवंदा आहियूं ट्विस्ट अची वियो। हाणे हेॾी ख़ुशि लॻी पई हुई निर्मला, पर थियो छा, जंहिं रूम में उन्हनि जो बालक सुम्हियो पियो हो नंढड़ो, उते हिकिड़ो नांग अची वियो। उन नांग उन बालक खे डंगको हयो त उहो बालक मरी वियो। हाणे निर्मला जेॾी महिल ॾिठो बालक मुंहुं पियो आहे त वाइड़ी थी वई। हिन तरफ़ हिक तरफ़ ख़ुशी, ॿिए तरफ़ गम। हेॾी वॾी जीवन जी ख़ुशी हिक तरफ़ गुरुअ जे अचण जी, सुबुह जो गुरु जन ईंदा, पर ही जेॾी महिल ॾिसंदा त सभु माहौल ई मटिजी वेंदो, सूतक शुरू थी वेंदो, कोई बि रोटी न खाईंदो। त छा कयईं, सोची मां कंहिंखे ॻाल्हि कंदसि कान, वापसि दर बंदि करे छॾियईं। उहो दुख सूर पी वई ऐं नॉर्मल रहण लॻी। विच अहिड़ी स्थिति में अची वई जो हेॾां गम होॾां ख़ुशी, पर हुन कंहिंखे ॿुधायो कोन। सुबुह जो साहिब आया, निर्मला खे चवनि था रसोई खाराए, ऐं निर्मला चए थी रसोई तैयार आहे, पर साहिब ॼाणण हार। उहे चवनि था निर्मला पहिरीं त पंहिंजे छोकिरे खे वठी अच, मां हुनखे लोली ॾियां, पहल पीआरियां, पंहिंजो सिख ठाहियांसि, पोइ मां भोजन खाईंदमि। निर्मला घणी कोशिशि कई, पर साहिब चवनि था न निर्मला, जेसि ताईं तूं बालक खे न खणी ईंदीअ मां रसोई कोन कंदुमि। ऐं पोइ जेको आहे
निर्मला रोई करे सॼी ॻाल्हि ॿुधाई, सभु वाइड़ा थी विया। निर्मला जो घोट बि रोअण लॻो कि मुंहिंजो बचिड़ो हिन दुनिया में कान्हे। साहिब चवनि था रो न, हल ॾेखार किथे आहे। संत जेको हूंदो आहे न हिमत ॾींदो आहे। संत हिमत ॾेई करे, हाली त आथत ॾेई करे ऐं इते कमु ईंदो आहे। संत मृत्युअ ते गुरुजन उते अची दरवाजो खोलाए करे निर्मला खे चवनि था मां तोखे सुखमनी जेका ॾिनी हुई उहा खणी अच। हाणे तव्हां ॿुधायो, तव्हां न ॿुधाइजो प्लीज़, पहिरियों चुप थी वञो। तव्हां ॿुधायो उहा किथे आहे सुखमनी जेका निर्मला रोज पाठ कंदी हुई? हा, हुनजो घोट लिकाए रखी न, ध्यानु अथव न? उहो खणी आयो, चई साईं मूं वटि पई आहे। साहिबनि जल भरायो लोटे में, हिते बची वियो आहे न जल। साहिबनि सुखमनी देवत आधार सर्व निधान जाकी दृष्ट माहे पूरब लिखे का लहरा पाहे। सब कुछ तिसका ओह करने जोग, तिस बिन दोसर होवा न होग। निर्तक को जीवालन हारे भूखे को। जप जन सदा सदा दिन रैणी, समते ऊच निर्मल इह करणी। कर कृपा जिसको नाम दिया, कर कृपा जिसको सो जन निर्मल दिया, नानक सो जन निर्मल दिया। इहो सुखमनी साहिब जो पद गुरु अर्जन देव साहिब जन हयो। छो त उहो त कहाणी करामात जा धणी हुआ, त उहो बालक जीअरो थी पियो। हाणे हिते तव्हांखे छंडो लॻंदो, तव्हां जीअरा त आहियो ई ऑलरेडी, पर तव्हांजो जेको विवेक सुम्ही पियो आहे उहो जागी वञे, इहा ई कामना आहे। बोल गुरु नानक देव की जय। हिते जेके पासे में वेठा आहिनि उन्हनि खे त मां हणा थो, इहो फ़ाइदो थींदो अथव पासे में वेहण सां। अची वियो सभिनि खे वठो, तव्हां हणी अचो सभिनी खे। बालक जीअरो थियो त सभिनी ख़ुशी मनाई ऐं निर्मला जो घोट जो बि हाणे विश्वास थियो गुरनि में। पेरनि ते किरियो कि साईं मूंखे माफ़ कयो, मूंखे ख़बर कोन हुई कि अध्यात्म छा थींदो आहे, संत छा थींदा आहिनि, सत्संग छा थींदो आहे, कॾहिं कंहिं ॿुधायो बि कोन। पर अॼु मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो कि मुंहिंजो बालक बि जीअरो थी वियो, त हाणे त मूंखे बि पंहिंजो शिष्य बणायो। निर्मला ॾाढी ख़ुशि थी। ॿियो छा खपे? निर्मला इहो ई पई चाहे। वॾियूं वॾियूं ख्वाहिशूं न रखिजो जीवन में, हिकु ई रखिजो कि घोट जी प्यारी थियूं असां ऐं घोट वस में न। अॼुकल्ह इहो ॾाढो हली रहियो आहे कि घोट बस में हो जाएगा, न वस में न थिए, मतिलबु हुनखे सुमत हुजे ऐं हू असांजी सुठी इच्छा खे कॾहिं मना न करे।
आध्यात्मिक लाइ कॾहिं मना न करे ऐं प्रेम प्यार सां गृहस्थ जी गाॾी हले। त हिते सत्संग खे विराम। पोइ गुरुनि उहा रोटी खाधी, पंजनि मां गंज थी विया, सारी संगत खाई वई हुई। हिते बि उहो प्रसाद अथव, ढोढो ऐं साग आहे न, मां चई त छॾियोमांनि आहे अथव हिते। बसि हाणे आरती कंदासीं ऐं पोइ वरी सुबुह जो 5 बजे मिलूं।